हेलो दोस्तों, मां आहियां मंज़ूर मेमण ऐं इहो असांजो सिंध में समाजी तब्दीली जे हवाले सां उमेद ऐं उत्साह जे उनवान हेठि इहो जेको असांजो लेक्चर सीरीज़ हली रहियो आहे। अॼु हुन लेक्चर सीरीज़ जो लेक्चर नंबर 9 आहे ऐं अॼु जे हिन लेक्चर में असां इहो कंटिन्यू कंदासीं मुख़्तलिफ़ मज़हबी दौरनि जा नज़रिया ऐं अक़ीदा ऐं उन्हनि जा तौर तरीक़ा। ऐं पुठियें लेक्चर में असां डिस्कस कयोसीं क़बल जदीदियत यानी पोस्ट मॉडर्निज़म दौर खे असां डिस्कस कयोसीं त उन दौर में कहिड़ा मुरविज अक़ीदा हुआ ऐं नज़रिया उते उन दौर जे मुख़्तलिफ़ सोसाइटीज़ में दुनिया जे अंदरि कहिड़े क़िस्म जा हुआ ऐं असां उन ते पूरी रोशनी विझी आयासीं, उनखे सम्झी आयासीं। ऐं अॼु जे हिन लेक्चर में असां वरी फोकस कंदासीं मॉडर्निज़म खे। सो मॉडर्निज़म जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं जदीदियत, दौरे जदीदियत। सो इहो मॉडर्निज़म जी इब्तिदा किथां थी ऐं उहे कहिड़ियूं शयूं कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जंहिंजे करे पोस्ट मॉडर्निज़म जा जेके नज़रिया आहिनि उन्हनि मां जान छॾाए ऐं नई सोसाइटी नवां मुआशिरा तश्कील थिया। त असां अचो त हुन ते डिस्कस कयूं। सो हिते स्क्रीन में साॻी स्क्रीन मां रखी आहे जेका पुठिएं लेक्चर में बि हुई ऐं हिन थोरो कलर्स वग़ैरह मां चेंज कया आहिनि छो त मां ॾिठो त जेका वीडियो पुठियों लेक्चर पाण कयोसीं रिकॉर्ड उन में ही राइटिंग जेका पढ़ण में न पई अचे, सो तंहिंजे करे मां हिनखे थोरो चेंज कया आहिनि फॉन्ट्स वग़ैरह। त होपफुली हाणे तव्हांखे इहे बिल्कुलु क्लियर ईंदा। सो असां साइड में मां हिनखे वरी बि रखियो आहे क़बल जदीदियत दौर ते, जीअं साम्हूं पियल हुजे त असांखे इहे शयूं यादि अचनि त हिन दौर में छा छा पियो थिए। ऐं इहो असां डिस्कस करे आयासीं त इहो क़बल जदीदियत वारो जेको दौर हो इहो हिकिड़ो पेशवायत वारो दौर हो ऐं इन में डिपेंडेंसी हूंदी हुई त फ़ोकुल फितरत क़ुवतूं जेके आहिनि उहे ई असांजे ज़िंदगी जे बारे में फ़ैसिला कंदियूं आहिनि ऐं इंसान खे को बि अख़्तियार कोन हो। ऐं इहो बुनियादी नज़रियो हो जंहिं ते इहे मुआशरे में जेके बि सोसाइटीज़ हुयूं इहे उन ते अमल कंदियूं। ऐं उनजे करे छा थियो, जो पेशवायत खे तमामु घणी उनजी अजारदारी क़ाइमु थी वई ऐं आम माण्हू खे सोचण जे लाइ बि कोन हूंदो त हू मथां जेको बि हुकुम ईंदो उहो मज़हबी पेशवा तय कंदो या हुकुमरान या जेका हाकिमियत उन दौर जी हुई उहे जेको फ़ैसिलो सादिर कंदा बाक़ी माण्हू खे उन मुताबिक़ हलणो आहे। हक़ ऐं सच जी नेचर जे बारे में छा पियो थिए, हे जेके लकाव फितरत में थियनि था उन्हनि खे करण वारो केरु आहे, खिलण कीअं थी लॻे, बादलनि में गजगोड़ कीअं थी थिए, मींहं कीअं था वसनि, ज़िलज़िला छो था अचनि, त इन जे पुठियां जेके फितरत जा उसूल आहिनि उन्हनि ते सोचण गौर वीचार करण जो को तरीक़ेकार कोन हो ऐं कंहिंखे इजाज़त कोन हुई। त उन जे लाइ इहे जेके मज़हबी पेशवा हुआ उन्हनि चयो त जेको कुझु थिए थो उहो फ़ोकुल फितरत क़ुवत आहे, ख़ुदा आहे या ॿिया ख़ुदाऊं आहिनि जिन जो घणनि ख़ुदानि में यकीन हो, इहे सम्झंदा त इहे उन्हनि जे हुकुम सां थियनि था। यानी बाक़ी काइनात में जेको बि लका थिए थो इहो इन्हनि सां थिए थो, तंहिंजे करे उनखे एक्सप्लोर करण जी कोशिशि न कई त इन्हनि जे पुठियां जेके फितरत जा उसूल आहिनि उहे कहिड़ा उसूल कार फरमाइनि उन्हनि जी का बि खोज न कोन थी। तंहिंजे करे इहो हिकिड़ो दौरु हिकिड़ो सम्झो त आमराना दौरु हो मज़हबी हवाले सां, मज़हबनि जो आमराना दौरु हो। ऐं इन दौर में जेको समाजी ही असां जेके कयूं पिया था डिस्कशन, इन में ही सॼा फिलासॉफिकल आइडियाज़ जे बारे में कयूं त उन्हनि सोसाइटीज़ में कहिड़ा कहिड़ा नज़रिया हुआ। पर सोसाइटीअ जो जेको हिकिड़ो पहलू असां अञा ताईं डिस्कस कोन कयो आहे उहो आहे मुआशियात। सो 5 कैटेगरीज़ जेकर तव्हां वेंदो पोइ ते लेक्चर नंबर 1 में त उन में मां इहो डिस्कस कयो त असां जेके बि समाज सां रिलेटेड मसइला आहिनि उहे हिन जूं 5 कैटेगरीज़ आहिनि: सियासियात, समाजियात, मुआशियात, सकाफ़त ऐं 5 आहे नफ़्सियात। सो उन में असां जा ही जेके बि हिन महिल ताईं असां डिस्कस कई आहे गुज़िरियल 6-7 लेक्चर्स में, त उहो असां ही जेके नज़रिया आहिनि इहे सभु अचनि था कैटेगरीज़ में, ॿियनि 6 कैटेगरीज़ में अचनि था सवाइ मुआशियात जे। त हिननि नज़रियनि जे हिसाब सां पोइ असल में असांजा जेका सोच डेवलप थींदी आहे कंहिं सोसाइटी जी, उतां जे माण्हुनि जी, उतां जे फर्दनि जी, उन क़ौम जी, उन हिसाब सां सोसाइटी में जेके मुआशी सरगर्मियूं हूंदियूं आहिनि उहे उन ई हवाले सां थींदियूं आहिनि। सो हाणे इन दौर मां पोइ कीअं जान छुटी,
त भई हीअ जेका हर शइ जेकॾहिं कुदरत जे तरफ़ां थी थिए, बीमारियूं जेके आहिनि से कुदरत जे तरफ़ां थियनि, जेकॾहिं मथां ख़ुदा जो हुकुम थियो त बीमारी ख़तमु थींदी, जेकॾहिं ख़ुदा जो हुकुम थियो त वबा अची वेंदी, माण्हू तबाह थी वेंदा। त हुननि खे इहो असुलु काज़ जी ख़बर कोन्हे त बीमारियूं छो थियूं थियनि, हिननि जा पुठियां कहिड़ा सबब आहिनि, कहिड़ा उसूल फितरत जा कार फरमा आहिनि। सो इहो दौर, इन जे करे असां हिनखे चवंदा आहियूं त इहे जाहिलियत वारा दौर हुआ। हालांकि मज़हबी दौर हुआ, समाज में की गॾे हलाइण जा दौर हुआ, पर उते सिर्फ़ु हुकुम हलंदो हो मथां जो, हुकुम हलंदो हो हुकुमरान जो, हुकुम हलंदो हो मज़हबी पेशवान जो। सो उन मां जान छॾाइण जे लाइ पोइ जॾहिं हीउ असांजो दौर शुरू थिए थो 13वीं सदी खां, 13वीं सदी ताईं जो जेको दौर हो क़बिल जदीद वारो दौर, इन में का बि साइंस कोन हुई, का बि फितरत जे बारे में खोजना कोन हुई, ऐं फ़लसफ़ा त हुआ, इहे सभु मंतक ते ॿधल हुआ, यूनानी फ़िलासफ़रनि जा फ़लसफ़ा मंतक ते ॿधल हुआ, ऐं इन मंतक की बुनियाद ते, पर को बि तजुर्बो, को बि एक्सपेरिमेंट कोन कयो वेंदो हो त उहा जांच कजे। हाणे इहो दौर जेको आहे जॾहिं इन दौर मां निकिरे थो त इहा हिकिड़ी माण्हुनि, कुझु चंद माण्हुनि पंहिंजा फ़लसफ़ा ऐं इन जे ख़िलाफ़ हिकिड़ी नई सोच डेवलप कई, ऐं हुननि ॾिठो, ऐं उहे मुफ़कर जेके आहिनि उन्हनि जा टे नाला मां वठंदुसि, जेके वॾे में वॾा नाला जंहिंजो इब्तिदाई इन्फ्लुएंस रहियो आहिनि सोसाइटी में, जंहिंजी सोच ऐं जंहिंजे प्रचार सां समाज में तब्दीली आई आहे। ऐं कंहिं बि समाज में तब्दीली सिर्फ़ु हिकु सूरत में ईंदी आहे त जेके मुरविज उसूल आहिनि, जंहिंखे असां चवंदा आहियूं कन्वेंशनल विज़डम, जेसिताईं तव्हां कन्वेंशनल विज़डम खे चैलेंज न कंदो त उहो मुआशिरो अॻिते तरक़ी करे नथो सघे, उहो उन साॻी हालत में हूंदो। सो जेके बि मुरविज रीतूं, रस्मूं, नज़रिया आहिनि, उन्हनि खे चैलेंज करण सां ई मुआशिरे में तब्दीली ईंदी आहे, सोच खे चेंज करण सां तब्दीली ईंदी आहे। पर उहा तब्दीली तॾहिं ईंदी जॾहिं तव्हां वटि वरी उन एग्ज़िस्टिंग विज़डम खां वधीक बहितर, सघारी, सिहतमंद ऐं तरक़ी पसंद सोच ऐं उन सां लाॻापियल दलील जेका तव्हां वटि आहिनि, त उन्हनि दलीलनि जी बुनियाद ते तव्हां पुठी सोच खे रद्द करे ऐं नई सोच जा जूं राहूं खोलींदो। सो उन जे लाइ हिन जी इब्तिदा थी हुई जदीदत जे दौर जी यूरोप खां, इंग्लैंड खां। ऐं इंग्लैंड जा जेके फ़िलासफ़र हुआ, उन्हनि असल में इहो चयो त न, हीउ जेको बि कुझु आहे इहो कुदरती ताक़तुनि जे ज़रिए कोन थो थिए, पर इहो इंसान जे हथ वस में आहे त इंसान खोजना करे इहो ॼाणे सघे थो त इन जे पुठियां कहिड़ा उसूलकार फ़रमाइनि। तंहिंजे करे असां कंहिं मज़हबी पेशवा जे ॻाल्हियुनि ते कोन लॻंदासीं, ऐं असां पाण खोजना कंदासीं। इंसान पाण खोजना कंदो, उनखे अकुलु आहे, उनखे ज़हन आहे, फितरत जे तरफ़ां अता कयल सलाहियतूं आहिनि, उन्हनि सलाहियतुनि जी बुनियाद ते हू फितरत खे खोजना करे सघे थो। तंहिंजे करे बजाए जो कंहिं माफ़ोकुल फितरत कुवतुनि या ताक़तुनि ते, मलाइकनि ते, जिननि ते, भूतनि ते, इन्हनि ते असां यकीन रखूं, इन जे बजाए उन्हनि ते यकीन रखूं असां पाण इंसान पाण ख़ुदि पाण ते फाड़े। सो इन जे करे इहो फ़र्क़ु आहे त हेॾे जेका रिलायंस हुई वर्ल्ड व्यू सुपर नेचुरल फिलोसॉफिकल, उन जी भेट ते ही जदीदत जो जेको वर्ल्ड व्यू हो, उहो इहो हो त इंसान पंहिंजो पाण ते भाड़णु सिखे, ऐं इंसान पंहिंजो पाण ते भाड़णु तॾहिं सिखंदो जॾहिं हू पंहिंजे अकुलियत, दानिशमंदी, सम्झ, ॾाप खे इस्तेमालु कंदो। सो इहो दौर आहे जॾहिं हर फ़र्द पंहिंजो अकुलु इस्तेमालु करे, पंहिंजूं सलाहियतूं इस्तेमालु करे, जिस्मानी सलाहियतूं इस्तेमालु करे, पंहिंजे थिंकिंग पावर खे इस्तेमालु करे सम्झण जी कोशिशि करे त हीअ काइनात कीअं थी हले। तंहिंजे करे इन दौर खे असां, जदीदत वारे दौर खे असां नेचुरल साइंसिस जो दौर चऊं था। त इंसान इन दौर में जे इंसाननि इहा कोशिशि कई त हुननि नेचर खे एक्सप्लोर करण जी कोशिशि कई, ऐं नेचुरल लॉज खे डिस्कवर करण जी कोशिशि कई। हुननि इहो खोजना कई, इहे दरियाफ़्तियूं कयूं त हीअ जेके कुदरत जा कानून आहिनि से कीअं था हलनि। सो टे वॾियूं शख़्सियतूं बर्तानिया जूं, ॿ बर्तानिया जा ऐं हिकिड़ो फ्रांस जो, हुनजा नाला मां वठंदो, अॻिते हली वरी हुननि जो डिस्कस था कयूं त उहे कहिड़ियूं ॿियूं शख़्सियतूं हुयूं। त पहिरियों हो फ्रांसिस बेकन, हीउ इंग्लैंड जो फिलासफ़र हो, जंहिं चयो त न, इंसान असां पाण फितरत जे कार फरमा उसूलनि खे जी खोजना करे ऐं असां पाण सोचे सम्झी सघूं था, पंहिंजी ज़िंदगी जा फ़ैसिला पाण करे सघूं था। ऐं ॿियो शख़्स जेको हो उहो फ्रांस जो, जंहिंजो नालो रिने डेकार्ट। ऐं रिने डेकार्ट जो नालो तव्हां ॿुधो हूंदो, इनखे असां मैथमेटिक्स में हिन जो वॾो नालो आहे, हीउ वॾो मैथमेटिशियन्स बि हो, फिलासफ़र बि हो, ऐं उन जेको अकुलियत ते वॾो ज़ोर ॾिनो त इंसान जो अकुल ई ऐं सम्झ ॾाहप सां ई असां फ़ैसिलो कंदा आहियूं। ऐं उन रिने डेकार्ट जो मैथमेटिक्स में वॾो कंट्रीब्यूशन आहे। ऐं तव्हांखे शायदि ख़बर हूंदी त मैथमेटिक्स में कार्टीशियन कोऑर्डिनेट्स सिस्टम आहे, सिस्टम ऑफ कोऑर्डिनेट्स मैथमेटिक्स में,
इहा हिन जी वॾे में वॾी कंट्रीब्यूशन आहे त इन जे नाले जे पुठियां उहो आहे कोऑर्डिनेट सिस्टम त कंहिं बि शइ खे जेकॾहिं स्पेस में मालूम करणो आहे त तव्हां कोऑर्डिनेट्स ठाहे उन कोऑर्डिनेट्स जे रेफरेंस सां तव्हां का पॉइंट नोट करे सघो था ऐं इहो कोऑर्डिनेट सिस्टम असल में वॾो इम्पॉर्टेंट सिस्टम हो जेको इन कोऑर्डिनेट सिस्टम ॾियण सां छा थियो त अलजिब्रा ऐं जामेट्री जेके बि अलॻि सब्जेक्ट हुआ उहे गॾिजी हिकिड़ो सब्जेक्ट थी विया सो इन खे असां चवंदा आहियूं एनालिटिकल जामेट्री सो रिने डेकार्ट मैथ जो राज़ दरियाफ़्त कंदड़ उहो रिने डेकार्ट हो ऐं रिने डेकार्ट जो हिकिड़ो मशहूरु कोल आहे जेको तव्हां ॿुधो हूंदो उहो लातीनी ॿोली में आहे उनखे लातीनी ॿोली में चइबो आहे कोजिटो एर्गो सम कोजिटो एर्गो सम अंग्रेजी में आई थिंक देयरफॉर आई एम सिंधी में त मां सोचियां थो तंहिंजे करे मां आहियां ऐं इहो जेको फ़लसफ़ो आहे इहो इन जे कोल तव्हां जाम ॿुधा हूंदा पर इन जे पुठियां असां अॻिते जीअं हलंदासीं त पोइ अॼु जी जेका असांजी रिसर्च आहे उहा छा थी चवे इन कोल पुठियां पर हीउ जेको कोल हो रिने डेकार्ट जो इहो कोल जंहिं अहम नुक़्ते जी निशानदेही थो करे त उहो इहो आहे त मां सोचियां थो तंहिंजे करे मां आहियां हाणे इहो इन जो मतिलबु आहे त मुंहिंजो वजूद मुंहिंजो शऊर आहे यानी शऊर बाक़ी जिस्मानी वजूद खे उहो एक्सेप्ट नथो करे त इहो हिकिड़ो तमामु क़दीम सुवालु आहे वॾे में वॾो क़दीम सुवालु आहे जेको जिस्म ऐं रूह जो आहे त जिस्म अलॻि आहे रूह अलॻि आहे ज़हन अलॻि आहे जिस्म अलॻि आहे सो इहो ड्यूअलिटी जो क़दीम सुवालु आहे ऐं इन सुवाल ते ही सभु फ़लसफ़ा बीठल आहिनि त जिस्म अलॻि आहे रूह अलॻि आहे पर अॼु जी मॉडर्न साइंस छा थी चवे इहो असां हिन लेक्चर सीरीज़ में अॻिते हली मां तव्हांखे एक्सप्लेन कंदुसि त छा जिस्म अलॻि आहे ऐं रूह ॿ अलॻि शयूं आहिनि या ज़हन अलॻि शइ आहे या तव्हां हुनखे रूह खे ज़हन चयोसि या हुनखे तव्हां स्पिरिट चयोसि या तव्हां हुनखे सेल्फ चयोसि नफ़्स चयोसि जोहर चयोसि त छा इहे अलॻि आहिनि बाक़ी जिस्म खां यानी हिकिड़ी शइ जेका बज़ाहिर नज़र थी अचे जंहिंखे असां चवंदा इहो मादो आहे ऐं हू बग़ैर मादे जे आहे सो छा इहे ॿ शयूं ईअं मुमकिन आहिनि त जिस्म खां सवाइ शऊर जेको वजूद हुजे सो इहो असल में फ़लसफ़ो अञा जेकॾहिं असां पोइ ते हलिया वञूं त इहो अफ़लातून खां शुरू थो थिए छो त अफ़लातून चयो त असुली दुनिया जेका आहे हक़ीक़ी दुनिया जेका आहे उहा आइडियाज़ या ख़्यालनि जी दुनिया आहे ऐं बाक़ी ही जेका मादी दुनिया आहे इहा इन जो को वजूद कोन्हे को इहा मादी दुनिया ऐं हुन दुनिया खे हुन अलॻि कयो त इहे ॿ अलॻि शयूं आहिनि सो इन खे असां अॻिते हली बहस खे अॻिते वधाईंदासीं जीअं तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वञे त छा इहो जिस्म ऐं रूह अलॻि आहे या न आहे सो इन फ़लसफ़नि जी बुनियाद ते ऐं इन खां पोइ ॿियो टियों जेको वॾी शख़्सियत हुई उहो जॉन लॉक ऐं जॉन लॉक बि इन ते ज़ोर ॾिनो त हर फ़र्द में फितरत जे तरफ़ां सलाहियतूं रखियल आहिनि ऐं हर शख़्स हर फ़र्द खे फुल इख़्तियार आहे त हू जीअं चाहेसि तीअं करे सघे थो नेचर जी खोजना करे सघे थो हर शइ जी पाण दरियाफ़्त करे सघे थो असांखे कंहिं बि मज़हबी पेशवा जी ज़रूरत कोन्हे का त उहो असांखे सम्झाए या असांखे डिक्टेक्ट करे त हीअ दुनिया या हीअ काइनात कीअं थी हले सो इन्हनि जे तइलीमात जी बुनियाद ते यूरोप में इहा तहरीक शुरू थी जंहिं चैलेंज कयो एग्ज़िस्टिंग विज़डम खे कन्वेंशनल विज़डम खे त उन मुआशिरे में उन वक़्तु जेका कन्वेंशनल विज़डम हुई उहा मज़हबी हुई उन विज़डम खे तव्हां चैलेंज कयो हिन ॾहाप सां अकुलियत जे बुनियादुनि ते इन्हनि दलीलनि जी बुनियाद ते ऐं तॾहिं ई मुआशिरे में इहा तब्दीली आई त असां क़बल जदीदियत वारे उन वर्ल्ड व्यू खां चेंज करे नए वर्ल्ड व्यू में आयासीं जंहिंखे चयोसीं त इंसानु पंहिंजी अकुल सम्झ सां पंहिंजा मामला पाण सिखंदो इन जे करे असां इनखे चवंदा आहियूं दी वर्ल्ड व्यू ऑफ रीज़न द वर्ल्ड व्यू ऑफ रेशनलिज़म ऐं उनखे असां चवंदा आहियूं रियलिज़म त उन्हनि चयो त जेका हक़ीक़ी दुनिया आहे जेका रियल दुनिया आहे उहा जेका असां एक्सपीरियंस कयूं था एक्सप्लोर कयूं था ऐं तजुर्बनि सां ॾिसूं था इहा ई रियलिज़म इहा ई नेचर आहे तंहिंजे करे हितां जो लफ़्ज़ निकितल आहे रियलिज़म सो ही जेके डिस्कशन्स तव्हां ॿुधंदो मॉडर्न दौर में इहे हमेशह तव्हां ॿुधंदो त रीज़न रेशनलिज़म रियलिज़म इहो हिन दौर जदीदत जो असां वटि आस्थान आहे इन में वॾा वॾा शख़्सियतूं उहे पैदा थियूं इन सां ॿिया कहिड़ा चैलेंजिस थिया हाणे उन्हनि ते था डिस्कस कयूं सो इन जदीदत वारे दौर में इंसान पंहिंजो पाण ते भाड़णु शुरू कयो ऐं इन दौर में रीज़न ऐं परसेप्शन्स ऐं ह्यूमन ऑटोनॉमी ते भाड़ियो वेंदो यानी फ़र्द ख़ुदि मुख़्तियार हो हिन खे अथॉरिटी हुई ही ऑटोनॉमस हो को बि फ़ैसिले साज़ी में को बि डिसीशन मेकिंग में हर फ़र्द आज़ादु हो ऐं हू पंहिंजे अकुल सम्झे ॾहाप जे हिसाब सां उहो ज़िंदगीअ जा मामलात पाण ई हल करे सघे थो इन जे करे इहो थियो त इंसान जो पंहिंजो पाण ते भाड़णु सो इन सां छा थियो इन सां इहो थियो त इन मुआशिरे में इन सोच जंहिं शइ खे हथी वठराई उहा हुई इनफरादियत ख़ुदसराई इंडिविजुअलिज़म सो ही लफ़्ज़ तव्हां के मॉडर्न डिस्कशन्स में ई मिलंदा इंडिविजुअलिज़म सो ही दिस वॉज द एज ऑफ इंडिविजुअलिज़म
जंहिंमें इंफरादियत जो प्रचार हो, इंडिविजुअल फ्रीडम्स, शख़्सी आज़ादियुनि जो दौर हो त हर शख़्स आज़ादु आहे को बि फ़ैसिलो करण में, को बि डिसीजन मेकिंग, पंहिंजी ज़िंदगीअ जा के बि मामला आहिनि उहो पाण हल करे सघे थो। कंहिं बि मज़हबी पेशवा खां मशवरे जी ज़रूरत कोन्हे का, या उहो तव्हांखे डिक्टेट नथो करे सघे त तव्हांखे ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे। हर शख़्स आज़ादु आहे पंहिंजे फ़ैसिला साज़ी में। तंहिंजे करे इन दौर खे असां मॉडर्निज़म खे रोशन ख़्याली जो दौर चवंदा आहियूं त हाणे इंसान पंहिंजे अकुल खे इस्तेमालु कंदो। सो हिनखे असां चवंदा आहियूं एज ऑफ एनलाइटनमेंट। त हिनखे असां एज ऑफ रीज़न, एज ऑफ रेशनलिज़म, एज ऑफ रियलिज़म, हिनखे असां चवंदा आहियूं एज ऑफ एनलाइटनमेंट, एज ऑफ इंडिविजुअलिज़म, इनफरादियत जो दौर। सो इहो दौर हाणे इन में जेके जिन टिनि शख़्सियतुनि जा मूं नाला वरिता, उनखे अलावा ॿियूं काफ़ी शख़्सियतूं आहिनि। सो बहितर थींदो जीअं तव्हांखे थोरो आइडिया थी वञे त ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं हुयूं इन दौर में जिन जो अहम रोल हो इन मुआशरे में तब्दीली आणण जो। सो हिते हिन लिस्ट में हिन स्लाइड ते तव्हां ॾिसंदो साॻियो हिन पासे मां रखी आहे साॻी शीट त जीअं तव्हांजे लाइ रेफरेंस जे लाइ साम्हूं पियल हुजे। ऐं ही कुझु जेके चंद अहम जेके वॾियूं वॾियूं शख़्सियतूं हुयूं इन दौर जूं यूरोप जूं, उन्हनि जा नाला हिते लिखियल आहिनि। फ्रांसिस बेकन, थॉमस हॉब्स, रिने डेकार्ट, जॉन लॉक, बेनेडिक्ट स्पिनोज़ा, ही जर्मन हो। बिशप बर्कली इंग्लैंड जो, डेविड ह्यूम, इमानुएल कांत, हेगल, शोपेनार, हेडगर, मार्टिन हेडगर ऐं 1900 में जॉन पॉल सातर। सो ही वॾियूं शख़्सियतूं हुयूं, इन वॾो अहम किरदारु अदा कयो समाजी तब्दीली जे लाइ पंहिंजे मुआशरे में। जदीदियत मॉडर्निज़म जी इब्तिदा कंदड़ या बुनियाद विझंदड़ इहे वॾियूं शख़्सियतूं हुयूं। ऐं इन्हनि जे तालीमात सां शख़्सी ख़ुदि अख़्तियारी, इनफरादियत इहा अॻिते वधी। पर हाणे इन में जेके ॿ ॼणा हुआ या जेके व्यूज़ आहे इब्तिदा में, फ्रांसिस बेकन ऐं जॉन लॉक, इनखे मां इन करे हिन कलर में लिखियो आहे त जीअं तव्हांखे हिते सम्झ अचे। फ्रांसिस ऐं बेकन इन्हनि जो ज़ोर इन ॻाल्हि ते हो त कंहिं बि शइ खे परखण जे लाइ असां ख़ुदि एक्सपेरिमेंट कंदासीं। एक्सपेरिमेंटली पंहिंजे हवासनि जी मदद सां, पंहिंजे सेंसिस जी मदद सां असां शयुनि खे जाचे परखे छंड फूक करे, छंड छाण करे, चीर फाड़ करे असां फितरत जे उसूलनि खे डिस्कवर करे सघूं था। तंहिंजे करे उहो नॉलेज जेको सेंसिस जे थ्रू इंसान खे अचे, शऊर में अचे, उहो नॉलेज जेको एक्सपीरियंस, ऑब्ज़र्वेशन, तहक़ीक़, मुशाहिदे जे ज़रिए हासिल थिए, एक्सपेरिमेंटल नॉलेज, उन खे असां चवंदा आहियूं एम्प्रिसिज़म, एम्प्रिसिस्ट। तंहिंजे करे ही ॿई ॼणा जेके हुआ उहे असां चवंदा आहियूं त इन ॿिन्ही जो तालुक एम्प्रिसिस्ट गुरू में थो अचे। त दे वर एक्सपेरिमेंटलिस्ट, they believed in the knowledge that is gained through human experience, through senses. त अहिड़े नॉलेज खे असां चवंदा आहियूं एम्पिरिकल नॉलेज बि चवंदा आहियूं, एम्पिरिकल नॉलेज। सो ही माण्हू इन इहे ॿ एम्पिरिसिस्ट हुआ। उन जी भेट में वरी रिने डेकार्ट, उन जी बि साॻी सोच हुई त इंसान पंहिंजे अकुल खे इस्तेमालु कंदो, पर जेके बि डिसीजन मेकिंग हूंदा हिन तजुर्बनि खां वधीक तदब्बर ते गौर कयो त इंसान पंहिंजे ज़हन में पंहिंजे शऊर खे इस्तेमालु करे जेके फ़ैसिला करे थो, मंतक खे इस्तेमालु करे थो, उन तदब्बर ऐं फ़िक्र सां ई हू शयुनि खे परखे सघे थो। तंहिंजे करे हिन उनखे असां चवंदा आहियूं रिने डेकार्ट्स खे त ही बिलीव्ड इन रीज़न, माना सम्झ खे, अकुल खे। तंहिंजे करे असां हिनखे चवंदा आहियूं रेशनलिस्ट, माना मंतकी जो ग्रुप आहे उन में अचे थो। त ही रिने डेकार्ट वाज़ अ रेशनलिस्ट, ही बिलीव्ड इन रेशनलिज़म। उहो रेशनलिज़म ऐं एम्प्रिसिज़म में इहो फ़र्क़ु आहे त एम्प्रिसिज़म में असां पंहिंजे सेंसिस खे इस्तेमालु करे शयुनि खे, फितर जे जेके लकाव आहिनि उनखे जाचे परखे सघूं था, उनखे सुईअ सां उडरेड़े ऐं उनजो अंदरां असुल हक़ीक़त ताईं पहुचूं था थ्रू एक्सपीरियंस एंड एक्सपेरिमेंट्स। उहो थियो वञे एम्प्रिसिज़म या एम्पिरिकल नॉलेज। ऐं उहो नॉलेज जेको तव्हांजे तदब्बर, गौर ऐं फ़िक्र सां अचे, उहो इट्स कॉल्ड रेशनलिस्ट, रेशनल नॉलेज। तंहिंजे करे रिने डेकार्ट्स खे हाणे इन जे करे हिन जो मशहूरु कॉल हो जेको मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो, उहो हीअ आहे त कोजिटो एर्गो सम, आई थिंक देयरफॉर आई एम। सो हिन जी रिने डेकार्ट जो इहा आइडियोलॉजी तमामु मशहूरु आइडियोलॉजी आहे। ऐं इन सां पोइ कहिड़ो असल में सुवाल थो उभिरे, सुवाल इन सां इहो उभिरियो त इन जो मतिलबु आहे त इंसान जो ज़हन ऐं इंसान जो जिस्म ॿ अलॻि वजूद रखंदड़ शयूं आहिनि। सो इहा शइ, इहो हिकिड़ो की पॉइंट आहे जेका तव्हां नोट कयो। इन ते असां वरी फ्यूचर लेक्चर्स में मां तव्हांखे क्लियर कंदुसि त छा वाकई जिस्म ऐं ज़हन ॿ अलॻि शयूं आहिनि, छा वाकई रूह ऐं जिस्म अलॻि आहिनि, या रूह जो को अलॻि कॉन्सेप्ट कोन्हे। इहे असां फ्यूचर लेक्चर्स में कंदासीं त जीअं तव्हांजो माइंड क्लियर थिए। ऐं छो त इन जो इम्पैक्ट वॾो अचे थो अॻिते हली आर्टिफिशियल इंटेलिजेंस में, जेको हींअर इंसान जेका वॾी तहक़ीक़ात हलनि पई थियूं दुनिया में, ऐं मशीनूं हींअर ॻाल्हाइनि पई थियूं असां सां, बेजान शयूं आहिनि। त छा बेजान शयुनि में उहो शऊर पैदा करे सघिजे थो? कैन वी क्रिएट कॉन्शियसनेस इन माइक्रोचिप? कंप्यूटर हिकिड़ो माइक्रोचिप आहे। सो इन ते
पोइ असां वरी अॻिते हली फ्यूचर लेक्चर्स में ॾिसंदासीं त जीअं तव्हांजो ज़हन खुले त ही क़दीम जेके आइडिया हुआ उन खे चैलेंज कंदो त पोइ तव्हां वरी नओं नॉलेज जेकॾहिं असां रिने डेकार्ट हिन जदीदत जो जेको मुरविज असां वटि वर्ल्ड व्यू आहे इहा अॼु जी कन्वेंशनल विज़डम आहे ऐं इन अॼु जी कन्वेंशनल विज़डम में जेके बि नज़रिया आहिनि उन्हनि खे जेकॾहिं असां चैलेंज न कंदासीं त असांजो नॉलेज अॻिते न वधी सघंदो ऐं असांजो मुआशिरो हिन स्टेट मां ॿी तरक़ी पसंदि स्टेट में अॻिते न वधी सघंदो सो तरक़ी जे लाइ इहा उसूल आहे त तव्हां कन्वेंशनल विज़डम खे चैलेंज कयो ऐं पुठिते ते जेके असां हलिया वञूं त पुठियनि नबियुनि बि जेके पंहिंजनि मुआशिरनि में जेके बि इनकलाब आंदा ऐं नवां मज़हब आंदा उन्हनि मुरविज नज़ीरनि खे चैलेंज कयो तॾहिं त हू कामयाबु थिया हुआ न सो इहो हिकिड़ो इम्पॉर्टेंट उसूल आहे कंहिं मुआशिरे जो असां जेकॾहिं हींअर चऊं था त सिंध में तब्दीली अचे त सिंध में तब्दीली या समाजी सुधारा फ़क़ति उन सूरत में ईंदा उनजो हिकिड़ो हल आहे उहो उन सूरत में ईंदा जॾहिं असां अॼु सिंध जे मुआशिरे में हिन वक़्तु जेके मुरविज रीतूं रस्मूं रिवाज आहिनि जंहिंखे असां जेकॾहिं सकाफ़त चऊं जो नालो ॾियूं या जंहिंखे असां मज़हबी जेके असांजा तौर तरीक़ा आहिनि जिन ते असां फॉलो था कयूं उन्हनि खे जेकॾहिं असां चैलेंज न कंदासीं ऐं उन जे बुनियाद ते असां साइंसी सबूतनि ऐं दलीलनि सां नओं इल्मु या नओं फ़िक्र साम्हूं न खणी ईंदासीं त पोइ असांजी सिंध जे मुआशिरे में का बि तब्दीली मुमकिन ई कोन्हे का तंहिंजे करे असांखे पंहिंजा ज़हन साफ़ रखणु घुरिजनि असांजा ज़हन ओपन हुजणु घुरिजनि त जीअं असां नयुनि दरियाफ़तुनि नवनि सबूतनि नयुनि शाहिदुनि ते एतबार कयूं ऐं जेके पुराणियूं शयूं आहिनि उन मां जेके सुठियूं आहिनि उन्हनि जी या त तस्दीक कयूं जेके ग़लति आहिनि उन्हनि में तरमीम उन में तजदीद आणे नए इल्म नए ॼाण जे हिसाब सां उन में तब्दीलियूं आणियूं उनखे नए नमूने सां सम्झण जी कोशिशि कयूं या वरी जेकॾहिं उहे मुदे ख़ारिज थी वञनि त उन्हनि खे असां फिटो कयूं ऐं हाणे नयुनि सचाइनि असांजे पंहिंजे दौर जे नयुनि हक़ीक़तुनि खे अपनायूं तॾहिं असांजे सिंध जे समाज में का बहितरी अची वेंदी सो अॼु हिते हिन लेक्चर खे ख़तमु था कयूं ऐं पाण वरी पोइ कंटिन्यू कंदासीं अञा फर्दर इन ते साॻी पॉइंट ते त रिने ऐं जॉन लॉक ऐं फ्रांसिस इन्हनि आइडियाज़ सां पोइ ॿियूं कहिड़ियूं तरीक़ूं थियूं जीअं जर्मनी में इन जे ख़िलाफ़ रिने ऐं डेकार्ट जेको हिननि दलील पेश कया त अकुल सां ई सभु कुझु आहे त जर्मन सोसाइटी में हुनजो कहिड़ो इफेक्ट थियो ऐं पोइ जर्मन फिलासफर्स वरी कहिड़ा उन्हनि जे ख़िलाफ़ रीज़न्स कहिड़ा ॾिना ऐं उन्हनि कहिड़ो नुक़्ते नज़र पेश कयो इहो वरी असां लेक्चर नंबर 10 में डिस्कस कंदासीं तो हाणे वठूं था इजाज़त